पंज दफ़ा जी नेट ते हले वतो तव्हां ॾिसो न्याणी जी माउ गॾु वेठी अथसि न्याणी चए थी मां बाबे खे इलाज कयमि मिंथूं कयूं मांसि मां ॿाहूं ॿधियूं मांसि मां लटो पेरनि ते रखियुमि पर बाबो न मुड़ियो आख़िर वाइज़ कयूं त छाते वाइज़ कयूं एॾी असां में नौज़त दुनिया वारो उन न्याणी चयो त मूंखे पेट थी वियो आहे बाबे हाणे हालत अञा क़यामत न अचे ज़िलज़िला न अचनि अञा तव्हां असांजे मथां एॾियूं मुसीबतूं न अचनि कहिड़ा वाइज़ कयूं दुनिया वारो अॼु तव्हां असांजे इज़त जा जनाज़ा खणी आ त मुंहिंजा मोहतरम दोस्त वरी ॿ टे ॾींहं पहिरियों तव्हां ॾिठो हूंदो सॻी माउ सां पुट ज़िना कई आहे वाइज़ क्यों तो किड़न वाइज़ क्यों छाते क्यों मुंजा मोहतरम दोस्तो मां बाहूं बधाव तो अल्लाह जो वास्तो थव पंहिंजी न्याणन के हया सिखारियो पंहिंजे बच्चन के हया सिखारियो चो जी शादी जे लायक थियन उन टाइम रिश्तो अची वने इंशाअल्लाह न्याणी जो अचियो न्याणी दीदासे पुट जो रिश्तो अचियो पुट के परणाईंदासे अल्लाह जाने वतो मां चंदो गरीबो मिस्कीनो हिकु आ त हिक के रब हिक जेतरो दे तो पथींदा त इंशाअल्लाह रब बिन के झोलियूं भरे देने वाली जात कहजी आ फरमाए तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्ली शैइन क़दीर है दुनिया वारो कादिर मालाओ जे तवा सा दुनिया में चोंदाओ एक जणो आ त एक जणे जी वठो बजणाओ त पो बिन जणन जी वठो जे रब दिसे न तो जा जे रब एक जणो आ त एक जणो दींदो से बजणाओ त पो रब बिन जणन जे तो दींदो छो त इंशाअल्लाह न्याणी जो रिश्तो अची वने के परणाईंदासे अरे न्याणन के न व्यारियो न्याणन जा मथा छा थी विया मां छा वाइज़ कया दुनिया वारो अॼु चो दिन इंशाअल्लाह न्याणी जी उम्र न विञाईंदासे न्याणी के परणाईंदासे मुंहिंजे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी न्याणी हिकु ॾींहुं बिना व्यारियूं फरमायो पुट जी शादी जे लाइ थी मां मोहम्मद उन ॾियारे ते ई पुन पंहिंजी न्याणियुनि जो निकाह करायो आहे आओ दुनिया वारो अम्मा बीबी रुकैया जे मथो नबी सही आया सारो कतार रोई वेठा अखिन में पानी हले तो पुट मोहम्मद को जुदा थी दी वने पुट ज़ैनब भी जुदा थी हुई पुट रुकैया तू भी जुदा थी दी वने हाय दुनिया वारो नबी सही जी न्याणी नबी सही जे अखिन में पानी वही आयो आ अॼु चो त न्याणी जी इज्जत कंदासे वरी होॾे त नज़र कर न दुनिया वारो न्याणी बे बाबे तो जान कुर्बान कंदी पई आ अॼु तव्हां सा ओ मोजी भेण मोजी अदी मां अर्ज़ रखां तो अल्लाह जो वास्तो तो बाबो हाल हयात तो बाबे जी इज्जत कयो अम्मा हाल हयात तो अम्मा जी जल्दी इज्जत कयो कंबड़ जे अस्पताल में तवा न ॾिठो छा जने कंबड़ जे अस्पताल में पोड़ो अबो खड़ाए आया पुटन के डॉक्टरन चयो त बाबा इन जा बई गुर्दा फेल तवा इन के वापस कयोस जेतरी हयाती तस घर में रायोस जो गुर्दो दो त ठीक आ न त वनी करे तवा घर रायोस दुनिया वारो एक पुटन गुर्दो न दिनो बे न दिनो टे न दिनो न्याणी कराची में रहे थी खबर पई आ मुझे बाबे जी गुर्दा फेल दिया घर पहुंची आ बाबे के खड़ा करे कम से अस्पताल में आई कंबड़ जे अस्पताल में चेती ओ डॉक्टर छो मुझे बाबे के दवा ला इलाज कयो आ चेंजा गुर्दा फेल है दुनिया वारो लफ्ज बुध जो न्याणी जा न्याणी चेती बाकी मां छा जे लाया भले एक गुर्दो खपे ब खपे न मां बाबे के ॾियण लाइ तैयार आहियां मुंहिंजी जान वञे त वञे मां न्याणी पंहिंजे बाबे तो जान कुर्बान करण लाइ तैयार आहियां न्याणी ये लफ्ज जो चाह त डॉक्टरन जे अखिन में पानी वही आयो डॉक्टर चंदा वाह एड़ी न्याणी त अल्लाह कंखे दे दुनिया वारो अज तवा असा जी न्याणियों न अब्बे जी इज्जत न अम्मा जी इज्जत अज मां न्याणन के बे अर्ज रखाव तो अल्लाह जो वास्तो तो मुजी अम्मा मुजी भेण मुजी जीजल अब्बो आ त अब्बे जी इज्जत अम्मा है त अम्मा जी इज्जत भाव आ त भाव जी इज्जत अज भाव को परे भेण को परे अज भेण सा गलण ला तैयार न हो भाव सा गलण ला तैयार न हो रब्बे काबा जो कसम न न्याणी जी कुर्बानी दिसी डॉक्टरन जे अखिन में पानी वही आयो आ अञा होडे त न करो एकरो जनाज़ो आ रात जो वगरो आ जडे जनाज़ो गोठ मो निकतो आ जनाज़े जे ॿाहिरि को माण्हू पहुतो जे तो मां जनाज़ो पढ़ण न ॾींदुमि छा मसइलो आ छा जे करे जनाज़ो न पढ़ण ॾींदे
चे इन जनादे वारे दे मुंजो कर्जा चे घणा पुट त चे टे पुट हिकड़े जो मां गडु नायास बे जो मां भी गडु नायास टे पुट जो मां भी गडु नायास वाह चे तो जे सही कर्ज न दीदो ते सही मां जनादो पढ़ न दीदो मां न्याणी के खबर पईया घरों थिया भजंदी आई जनाजे में आई चाचा बाबे जो जनादो छोरो क्यों थई चे पुट तुझे पीड़े मुझो कर्जा चे बाबा चे चाचा माए हार लाए दिनो माए सोनू चूड़ियूं लाए दिनो माए जे अञा बाबे जो कर्ज न लथो मां वदो कयां थी शाम ताईं सुबुह ताईं तुझो कर्ज लाई त बाबे जो जनाज़ो पढ़ हो दुनिया वारो न्याणियूं ॾे त अल्लाह अहिड़ियूं न्याणियूं ॾे जॾहिं न्याणी ये लफ़्ज़ जो चया सॼो मजबो रही पियो आहे उन माण्हू जे अखियुनि मां पाणी वही आयो चए थो पुट मसइलो ॿियो आहे ॻाल्हि ॿी आहे पुट तुंहिंजे बाबे ॾे मोटो कर्ज़ न आहे तुंहिंजे बाबे जा मां वटि पैसा रखियल आहिनि हाणे इन पैसनि जी मालिकाणी तूं न्याणी आहे जे पुट पैसनि जा मालिक न आहिनि जॾहिं पुटनि जे मथां ॻाल्हि आई त हर को भॼे पियो त मां पीउ खां जुदा आहियां जॾहिं हाणे पैसा थियनि त हर को चए थो त मां बाबे सां वारस हुअमि जे न्याणे पुटनि खे चए त तव्हां वेझा न अचो हिन न्याणी पैसनि जी मालिकाणी न्याणी आहे अॼु चओ त इंशाअल्लाह तव्हां सां न्याणी जो जेकॾहिं रिश्तो अची वञे त इंशाअल्लाह न्याणी जो रिश्तो ज़रूरु कराईंदासीं त मुंहिंजा मोहतरम दोस्तो बारे ॿुधो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान आयो हज़रत उस्मान नबी साईं खे फरमाए सुणा तोसां तव्हां सा रिश्तो थियल हो मुंहिंजी तव्हांजी तव्हांजी न्याणी परिणियो हाणे वरी जे मुंहिंजो रिश्तो टुटी वियो नबी साईं फरमाए उस्मान न रो ओरिया ओरिया हज़रत उस्मान आयो फरमाए पुट मुंहिंजी ॿियो टियों नंबर न्याणी बीबी उम्मे कुलसूम वेठी आहे पुट मां उहा मां सुमे उम्मे कुलसूम तो अली तो उस्मान खे निकाह में ॾिनमि पुट यादि रख जे मां उस्मान मोहम्मद वटि 40 न्याणियूं हुजनि हा वारे वारे सां तो उस्मान खे ॾींदो वञा हा अॼु तव्हां असांजी जेकॾहिं हिकिड़ी न्याणी उतां फौत थिए थी जे ॿी जे लाइ आहे त बाठा वाईंदो माए हेॾे मोटे दर ते न अच न्याणी वठण अॻी खे असांखे घणी तकलीफ़ ॾिनो केतिरे वैलनि में हू ओ दुनिया वारो मां बाहूं ॿधांव थो अल्लाह ॼाणे थो कल्ह बि मां वटि हिकिड़ी फोन आई न्याणी मूंसां ॻाल्हायो चए अदा मौलवी साहिब असांजे घर जे अंदरि असांजो बाबो असांजो सॻो चाचो ने पाण में विड़ी पिया न न्याणी हुन होॾे रुसाए वेठी आहे हुन होॾे रुसाए वेठी आहे दुनिया वारो उन न्याणी मां सां ॻाल्हाए मौलवी साहिब मां बाहूं ॿधायां थी असांजे दर ते अची इहो मसइलो हल कर एतिरे ताईं मता थी सघे भाउर असांजा ऐं चाचो हिक ॿिए खे मारे न विझनि दुनिया वारो अल्लाह ॼाणे वरितो मुंहिंजे अखियुनि मां पाणी वेही आयो मां चयोमांइ अल्लाह इहो मसइलो असांजे हथ में न आहे रब इन्हनि जे दिलनि में रहम तूं विझो पोइ उनखे मां फोन करे चयोमांसि दादा इहो मसइलो तव्हांजो हे आहे पर ॿ ॾींहं सब्र कर मां वाइज़नि मां फारे थिया हिन मसइले खे हल करे इंशाअल्लाह तुंहिंजी न्याणी उन जे दर ते पहुचायूं था उनजी न्याणी तुंहिंजे दर ते पहुचायूं था दुनिया वारो ॿिया कहिड़ा वाइज़ कयो कहिड़ा अॼु चओ त इंशाअल्लाह पाण में सुलह ज़रूरु कराईंदासीं ईअं न पोइ वाइज़ कहिड़ा कयूं चओ त तव्हां सां वाइज़ अछूं ॾाढियूं थी वियूं वाइज़ ॿुधंदा था चओ पर जेकी अंदर में बीमारी आहे त उनजो त को हल कढो न पोइ उनजे लाइ त को मसइलो थिए न चओ त इंशाअल्लाह न्याणियुनि जे लाइ भलो सोचींदासीं न्याणियुनि जो रस्तो न विञाईंदासीं उबाड़ो जे इलाइक़े में असां 3 आलिम हुआसीं राति जो जॾहिं उन न्याणियूं जे असांखे चयो त साईं जंहिंजे तव्हां रस्ते में बंगले ते रहिया हो जंहिंजे वाइज़ ते आया हो इन्हनि पाण में न्याणियूं रुसायूं वेठा आहिनि 9 महीना थिया न्याणियूं हिक ॿिए जे दर ते कोन था छॾनि राति जो असां 3 आलिम सुबुह जो उन्हनि खे चयोसीं बाबा पंहिंजा पैसा बि खणो असां न तव्हांजे पैसनि जी ज़रूरत न आहे मानी जी ज़रूरत न आहे चयोसीं मसइलो छा आहे चयोसीं हे तव्हां न्याणियूं हिक ॿिए जे दर ते रुठायूं वेठा हो ॿियो अञा छा मसइलो आहे संगा सौट हिक ॿिए सां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हो अल्लाह ॼाणे वरितो असां चयोसीं पटका मेड़ अथव रब्बे काबा जो कसम अचो सही तव्हां ईअं न कयो तव्हां हिते ई वियो असां मसइलो हल कयूं था जॾहिं सुलह थियो चयोसीं असां न्याणियूं हिक ॿिए जे दर ते छॾियूं पोइ मानी खाऊं था न्याणियूं हिक ॿिए जे दर ते छॾे पोइ आया मानी खाधऊं मां हाणे हुन इलाइक़े में वयुमि उतां जीजल पोड़ी अम्मा मोकिले मुंहिंजे न्यापो कराए मौलवी साहिब अल्लाह कंदो रब तोखे तुंहिंजे ख़ानदान खे क़यामत ताईं आबाद रखंदो अल्लाह जाने वो तो मां केड़ा वाइज़ करे केड़ा क्या मुंजा मोहतरम दोस्तों भारे बुजुर्गो चो त इंशाअल्लाह मोहब्बत में रहंदास न्याणन जा तरह न विञाईंदास न्याणी न असां जो केड़ो ॾोह कयो आहे जो न्याणन के व्याए उम्र विञाए छॾीस न्याणन के पढ़ण ला तैयार कोन्हो न्याणन जी शादी करण ला तैयार कोन्हो न्याणी जो रिश्तो करण ला तैयार कोन्हो अॼु चो त इंशाअल्लाह न्याणी जी इज्जत जरूर कंदासे त मुंजा मोहतरम दोस्तों हाणे मां वाइज़ कयसि टियों ॾींहुं टियों ॾियाड़ो आहे मां हिकिड़ी जाते चयमि त बाबा तव्हां ज़मीन ते विड़ो
ता ज़मीन इते माल इते मिल्कियत इते अल्लाह जाने ते कुरान सामो मौजूद थव मां जी वाइज करे लई आयम जन मानू जिद्दी जन कोर्ट में पंजे सगन सौटरन के खिलाफ कोर्ट में केस विधो उन मुखे हथ ते चुम्मी दई करे जो मौलवी साहब मां तोके दावा सां मानू बुधंदा जे चवा तो मां उथी भी ऐलान के त मां लिखत में दिनम मां केस खत्म कयां तो सुभाण ता असा जे गोठ अचो मसलो हल कयो मां वाके न परचा पियो पर हाने मां ता जो वाइज को पो मसलो हल कयां तो पियो अल्लाह जाने तो मां अखिन में पानी वई आयो रोई पे जे मां अल्लाह जे इहो मसलो हल थे तो मां से नात खान गड्डा अज उते वया से उन जे इलाके में भर में इलाज क्यों सही हलो मां जो न अज न हे सुभाण छजो बेडी छजो इंशाल्लाह मां तवा वटी ईंदुस इहो मसलो हल करण जे लाए एडा खुश थिया त सही मसलो हल कयो जे ये राजी थिया न तवा अचो दुनिया वारो ये ज़मीना इते माल इते मिल्कियत इते कुछ भी खणी न वेंदे चो ते इंशाल्लाह जिद के छडे करे पंजे भाव सा सौट सा मिट्टी भी कंदासे उन सा मोहब्बत में बनदासे आखिरी वाय तवज्जो आखिरी अम्मा बीबी फातिमा ज़हरा जने नबी सही चौथी न्याणी परणाई नबी सही चार न्याणी परणायूं उनन के लाज न उनके उथारियो ता सा वटे एक न्याणी आ पो भी विहाए विहाए हयाती विञाए छडी से ताजो चौथ न्याणन जी के जरूर परणाईंदा से मोजा मोहतरम दोस्तो अज तवा सा यार वेठाओ त ता सा न्याणी के न तालीम सुठी दिनी से कुरान वारी न तवा सा न्याणी के सबक सिखारियो से नमाज वारो न तवा सा कुरान वारी तालीम दिनी से न तवा सा न्याणी के अदब हया सिखारियो से अज चौथ इंशाल्लाह न्याणी जम्यो न्याणी जो नालो पे भलो न्याणी के तालीम में सुठी दीदा से न्याणी के कुरान जो आलिम हाफिज बनाईंदा से इंशाल्लाह इंशाल्लाह चौथ न्याणी के सोने मोहम्मद जे हदीस वारी तालीम दीदा से मोजा मोहतरम दोस्तों अम्मा बीबी फातिमा ज़हरा जो जने निकाह थे पियो नबी सही हजरत अबू बकर से वेठा फरमायो अबू बकर अज मोजी न्याणी जी मां कोने जेका उनके तैयार करे ये लफ्ज जो हजरत अबू बकर बुधा त हजरत अबू बकर फरमायो सही तवा परेशान न थियो नबी सही रोई वेठा अखिन में पानी वही आयो फरमायो पुट मोजी न्याणी नंढड़ी आ इज्जतदार न्याणी हयादार पुट मोजी प्यारी न्याणी आ अज उन जी शादी आ निकाह हुआ हजरत अली सही त उनके तैयार केर कराइंदो उन जी अमड़ कोने पर मां चोंदो आ जेको पंजी भेण परणाए न जने भेण के शादी करायो अब्बो कोने अम्मा कोने भाई पंजी भेण को परचाए भाकुर भाई भाव पंजी भेण को मोकलाए चो पुट तू असा जे घर में रहे कदे पुट तोके लट्टो न मिलो कदे तोके चौपल सही न मिलो पुट कदे तोके मानी सही न मिली कदे पुट असा भाइरन सा अख में करे न गलाई कदे सामो वर्दी न ने पुट असा बाहू बधंदा तू असा जी भेण असा पुट तोके माफ कयो से असा के माफ कजाए अल्लाह जाने वतो अखिन वारा दर्द जने निकरी दो न न्याणी जे दिल जे दर्द मो दुआ निकरंदो अल्लाह बेड़ा पार करे चलींदो मुझू न्याणियों न मुझे भेणा अल्लाह जाने वतो थोड़े बाबू असो हाल हया था न मां वाइजन तो मोटी वेंदो आ जेके पैसा मिलंदा न मां पंजी भेण ने फोन करे चंदो आ दादी जेकी शे खपे मां दे चवरा मां तोरे मोकलन ला तैयार आ चेदा मां के कुछ न खपे मां चम न वरी भी जेकी शे खपे मको घुरंदी कर मुझे दर ते लड़ी अचन अल्लाह जाने वतो मां पंजे बटन के बिचवा पाण बे जेकी पैसा खीसे मोजन हथ थोणी करे भेण के चंदो खयु वन पो भेण चोंदी आदा अल्लाह तोके गंज दींदो मां जो तवा न्याणन जी दुआ जे करे त अल्लाह हित पहुचायो आ बियो असा में केड़ो अफाला चो त न्याणन जी इज्जत जरूर कंदासी मोजी नड़ी भेण जडे हाने असांजी भेण जे अस्पताल में वई अल्लाह जाने तो मां वाइज तो मोटियो मां के बाबे राजो फोन कई पुट का थिया मां जो बाबू मां तो मोटियो हाने वाइज तो अचा तो पुट बरो सिद्धो अच भेण अस्पताल आ उते पहुचेस मां रात जो आए में सब भाई असा पंज भेण वट बीठाऊं ट्रे दिहाड़ा असांजी भेण अस्पताल असा बीठा रहा से भले उन जो मुर्स होयो डिलीवरी थी असा जो से भेण जो तर न छडींदा से भेण ई न चवे त भाई मके छडियो अकेलो हल्या वया ओ दुनिया वारो भेण के घर पहुंचाए करे मां चो मां पुट जे करे तो के काई तकलीफ थे त माने फोन कजा दुनिया वारो भेण जी दुआ कमाए दिसो रब काबा जो कसम अल्लाह तवा के बुलंदियों ते पहुंचाइंदो मता भेण के रोयो थी भेण के नरवारी जाए हजरत हज्जाज बिन यूसुफ जो जमानो आ हज्जाज बिन यूसुफ जे जमाने में ट्रे शख्स पकड़जी आया हज्जाज बिन यूसुफ वट औरत आई जे तो हज्जाज ये मां के ट्रे मानू आजाद करे रे हज्जाज जो त अम्मा ट्रेई मानू मां मारी खत्म करे छया पर तू न्याणिया मुझे दर ते लड़ी आई आ पर मां तो के माफ कया तो गाल बुधो पुट जे करे इन मो जेको चो त मां तो के हिकड़ो मानू आजाद कदम उन मजमे में एक न्याणिया जो मुर्स
ॿियो मूण जो पुट टियों भाउ हाणे तवज्जो कयो त न्याणी कंहिंखे क़बूल करे थी हजा चए थो हिकु छॾींदो मां ॿियो न टियों न ओ दुनिया वारो न्याणी चए थी हजा जो मांखे ॿियो केरु न खपे केरु न खपे जे हयाती लिखियल आहे ज़िंदगी लिखियल आहे त मुड़ुस ॿियो मिलंदो जे हयाती आहे त मूंखे औलाद थी सघंदी पर मुंहिंजो अबो दुनिया छॾे वियो मुंहिंजी अम्मा दुनिया छॾे वई मूंखे भाउ काथो मिलंदो मूंखे पंहिंजो भाउ जिगर मोटाए ॾे जॾहिं इहे लफ़्ज़ जो चया हज्जाज ज़ालिम बादशाह जे अखियुनि मां पाणी वही आयो फरमाए अम्मा ओ मिठड़ी अम्मा जी जलमा प्यारी अम्मा अम्मा वाह जो लफ़्ज़ चया अथई अम्मा ओरे आओ अम्मा टई भाइर टई माण्हू मोटाए ॾिना मां खण वञी वञी वठी वञो हज्जाज चए थो वाह जो लफ़्ज़ चया अथई अम्मा वाके भाउ भाउ थींदो आहे भाउ सां न रुआरियो ओ दुनिया वारो जे भेण तो त भेण खे न रुआरियो भेण जे दर ते वञी करे कॾहिं ईद जे ॾियारे ते मिठाई खणी वञो ॿाहिरि गॾिजी करे ईद जे ॾियारे ते भेण जे दरवाज़े ते वञो जे भेण तव्हांजे दरवाज़े ते अचे भेण खे चङी शइ खारायो भेण खे कॾो विहारे करे हाल हवाल वठोसि पुट बाबो कोन्हे अम्मा कोन्हे तूं दिलि जा हवाल मां भाउ सां न ॾींदे त कंहिं सां ॾींदे दुनिया वारो अल्लाह ॼाणे वठो मां पंहिंजे बाबे खे ॾिसंदो आहियां पंहिंजी सखियुनि भेणुनि सां एॾी मोहबत कंदा आहिनि बीमार थी पवे बाबे जा पैसा जेकॾहिं सवारी हुजे त बि बाबो ॾियो दुनिया वारो मां पुछो मां बाबा ईअं छो भला जे पुट जेकॾहिं तोखे पंहिंजूं भेणा प्यारियूं न मां पुट मूंखे बि पंहिंजूं भेणा ईअं प्यारियूं न दुनिया वारो मां पंहिंजे बाबे जी मोहबत ॾिसी अखियुनि मां पाणी वही आयो अल्लाह बाबे जी उमिरि में दराज़ कर जे न्याणे जे मथां एॾो रहम कयो आहे अॼु चओ त इंशाअल्लाह तव्हां सां बि पैसो भले हुजे माल मिल्कियत भले हुजे गाॾियूं भले हुजनि जायदाद भले हुजे चओ त न्याणीअ जे दर ते वञी करे न्याणीअ सां प्यार ऐं मोहबत ज़रूर कंदासीं वाइज़ केड़ा क्यों अल्लाह जाने तो न वाइज़ इंदा न असांखे जेको आहे सो एड़ो को वडो वाइज़ करणो अचे मां अल्लाह अर्ज़ रखांव तो अल्लाह जो वास्तो तव पंहिंजी भेण भाउ जी इज्जत कयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़मानो आहे जो अम्मा बीबी शीमा अचे थी नबी साईं वटि पकड़जी आई आहे न साहबा खे फरमायो त वञो सोने मोहम्मद खे फरमायो त तुंहिंजी भेण चवे थी त मुंहिंजा माण्हू आज़ाद कर नबी साईं आया साहबा वटि साईं तव्हांजी भेण छॾाए थी पई शीमा नालो अथसि चए थी मां मोहम्मद मुझे भाव के सलाम जो नबी साईं फरमायो वठी तो अचो त केड़ी मां मोहम्मद जी भेण आहे नबी साईं वटि वठी आया नबी साईं जे साम्हूं आई नबी साईं फरमायो पुट तुंहिंजो नालो चएसि मुंहिंजो नालो बीबी शीमा चे कंहिंजी न्याणी आहे चे बीबी हलीमा जी न्याणी इहे लफ़्ज़ जो चया नबी साईं जे अखियुनि मां पाणी वही आयो फरमाए पुट मुंहिंजे आयो अल मुज़म्मिल वारी चादर ते वियो फरमाए सोना तव्हां नंढड़ा हुयो तव्हांखे मां कुलनि ते खयो सोना मके जे टपलोन में सोना तव्हां मां सां रहियो सोना मां बकरियूं चारियूं तव्हां मूं सां गॾु रहियो सोना हिकु टाइम ते नंढे हूंदे तव्हां मुंहिंजे हंज में हुयो मां कुफर जी ॻाल्हि कई आहे सोना तव्हां मूंखे चकरो पातो आहे उहो निशान मुंहिंजी बाह ते अञाया नबी साईं जो निशान निकितो नबी साईं जे अखियुनि मां पाणी वही आयो फरमायो पुट बीबी शीमा हे मां मोहम्मद जी चादर तुंहिंजे मथे ते पुट जीअं चओ त मां मोहम्मद चवां चेसि तुंहिंजा साहबा माल बेकाए आया सोना 300 माण्हू बि पकड़े आया सोना चओ त आज़ाद करनि ओ दुनिया वारो नबी साईं फरमायो पुट मां मोहम्मद हाल हयात हो जा या दुनिया छॾे वञा पुट तव्हांखे अम्मा हलीमा जे करे बीबी शीमा जे करे पुट तव्हांखे न सॼे मां सद कबीले जी पारद कयांव थो पुट सद कबीले सां न विड़जो पुट उन्हनि खे नाराज़ न कजो पुट सद कबीले जा माण्हू अचनि अम्मा हलीमा जे करे इज़त कजो ओ दुनिया वारो नबी साईं सद कबीले सॼे कबीले जी हिकु अम्मा हलीमा जे करे इज़त करंदा अड़े तव्हां सां भाउ जी इज़त करण लाइ तयारु कोन्हो सॻी भेण जी इज़त करण लाइ तयारु कोन्हो सॻे अबे जी इज़त करण लाइ तयारु कोन्हो मिट माइट जी इज़त करण लाइ तयारु कोन्हो अॼु चओ त इंशाअल्लाह तव्हां सां पंहिंजे रत जे रिश्तनि सां नीह जो नातो निभाईंदासीं अम्मा शीमा ये लफ़्ज़ जो
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोई बैठा फरमाया शीमा बस 300 मानू खण माल खण मा आजाद कम ये लफ्ज जो चयो अम्मा बीबी शीमा सभिन के घुरायो जे अचो आया चे हाने जे नबी सही एडो अखलाक कुर्ब दिनो आ त हाने असा भी न हलंदासे छोणा असा के कलमो पढ़ाए त पो थंदासे 300 मुसलमान थी करे पो मोहम्मद वटाओ थिया यो अखलाक ॾिसी करे बस वाइज़ केतिरा बि कयूं वरी हयाती रही त इंशाल्लाह वाइज़ कंदासीं मां अॼु ॿाहूं ॿधांव थो अल्लाह जो वास्तो अथव जे भेण नाराज़ अथव न सॻी भेण जे दरवाज़े ते वञी भेण खे परचायो मां ॿाहूं ॿधी अर्ज़ु रखांव थो हे मुंहिंजे ॿाहुनि ॾे ॾिसो पटको मेड़ कयांव थो भेण खे न रुआरियो जे अबो नाराज़ थी अबे जे दर ते वञ अबे खे परचाए हाणे नौजवान साथी हिकिड़ो मूंखे वाइज़ में मिलियो चई मौली साहब चई मुंहिंजो अबो मां नाराज़ थियो मां रात जो वॻड़ो आहे घरों कढी छॾे मांजे अम्मा जीजल रात जो 11 बजे माके ॾिठो त कोने पुट पुछा के का ॾियो चे उनके पंहिंजे पी घरों कढी छॾियो अम्मा न्यापो करायो वन त पुट ॻोल्हे त चेस नंढो भाउ ॻोल्हण आयो मां उता क वेठो ॿार दोस्तनि सां आयो अची करे ॿार कढी चे अदा अम्मा सॾे थी जॾहिं ये लफ़्ज़ जो चया त मां रोई पियमि आयमि नंढे भाउ सां गॾिजी अम्मा जे दर ते अम्मा सां मिलण जे लाइ अम्मा चयो पुट छो निकिरी वए अम्मा बाबा माके घरों कढी छॾियो आहे अम्मा चयो त पुट अच अंदर आयमि अम्मा विहारे करे मानी खाराए चयो पुट ॻाल्हि ॿुध तूं जूं बि कमियूं कोतायूं ने तोखे केतिरो असां हिदायत कई आहे सम्झई कोन थो हाणे ॻाल्हि ॿुध वञ कमरे में अंदर पीउ सुम्हियो पियो आहे राति जो हिकु टाइम थींदो पियो आहे पुट वञी करे पीउ खे परचाए अम्मा कीअं परचायांसि अम्मा जो सबक़ु ॾिसो अम्मा चयो त पेरनि नो सवड़ लाहे पेरनि ते हथ रखी वेही रहो उथजाए न पीउ जे पेरनि नो जॾहिं मां आयमि चई पीउ जे हीअं पेरनि ते हथ रखियमि उथुमि न जॾहिं थधा हथ लॻा अबो यकदमि उथी मारे जो निहारे करे चयो त हाणे ज़ालिम उथ ते छो आयो आहे पुट बाबे इहे जे लफ़्ज़ चया मां रोई करे चयोमांसि बाबा रात जे टाइम ते रब जी रहमत में ऐलान कंदी आहे को गुनहगार को ऐबदार को बदकार आहे त इलाज करो मां रब बख़्शे छॾियांसि बाबा मूंखे माफ़ कर ग़लती थी वई जॾहिं इहे लफ़्ज़ जो चयमि बाबो रोई पियो हथड़ा खणी चए थो अल्लाह मुंहिंजे पुट मूंखे परचायो आहे रात जे 1 बजे टाइम रब मां पंहिंजे बच्चे खे बख़्शो मांसि अल्लाह मुझे बच्चे के बख्शी जाए दुनिया वारो जे अब्बो रुनो आ अब्बे रोई दुआ जो कई अब्बे जी दुआ एड़ी लगी जो रब्बे काबा जो कसमा सुबह जो जीए मुझी टेस्ट थी उन टेस्ट में अब्बे जी दुआ दा अव्वल पोजीशन में आयो अब्बे जी दुआ बियो मौली साहब मां सां गड पड़ियो हो उन जे इलाके में वयम उनी भी चयो सही माके औलाद न थे पई पो रात जे वगड़ो इशा जी आदान जी बाबे चोई मस्जिद में आया से बाचो मां बाबा दुआ त कर मुझे लाए बाबे दुआ जो कई रोई पियो आदान पूरी करे चे अल्लाह पखिन परंदन जितन जड़न के दे दो रब मुझे बच्चे का औलाद ने तोरे खजाने में खोटी नहीं दी अब्बो जे रोई पियो चे रब्बे काबा जो कसम अच्छी दाढ़ी वारे अब्बे जे गोढ़न जे करे अल्लाह उन महीने में ही माके औलाद वारो बनायो नरवारियो अब्बे के मां बाहू बधाव तो बस मुझो वाइज इहो थव पंहिंजी भेण के परचायो जे न्याणियूं जवान थव न मां पटको मेड़ कयां तो न्याणन के उथारियो मां लाउड को परे थी चवां तो अल्लाह जो वास्तो थव हे मां मौलवी साहब मां हिन उम्र में आन मुझी उम्र नंढी आ काथे असाने फोनियूं ईंदियूं वाइज़न में मौलवी साहब असां जे गोठ ठटो था पिया अल्लाह जो वास्तो थव मां फलानी भेण तुझी ॻाल्हायां थी असां जे वाइज़ में असां जे लाइ ॻाल्हाए असां जी उम्र हली वई बाबो पढ़ण लाइ तैयार न ठुल जे इलाके में वाइज़ ते वियासे मौलाना नूर मोहम्मद लोलाई असां गड्डो मौलाना जोगी साहब ने वाइज़ में गड्डो न्याणीअ जे हथ में मानी आ मानी खैंदी रस्ते सां वने पई उते असां गाड़ी झली से मौली साहब इलाके जो असां गड्डो चे थई मां जी शागिर्द आ बियो त मां पुछा क्या चे पुट छो रोए थी पई छो रोंदी वेंदी आ न्याणी रोई करे चयो त बाबे जे कब्र के अल्लाह बाहि दे जे वियाए मां पाण त मरी वियो मुझे भाइरन ज़ालिमन एड़ी जाते परणायो आ जो ज़ालिम सुबह जो भी माके लितरणे तो शाम जो लितरणे तो हे डाटरो हे पोती मुके मथे ते मां गाव करण वना थी सजो डी गाव कया थी जालिम के रहम न तो अचे कदे मुजी इज्जत मुर्स न कई आ मां के मानी भी जे हथ में मां खाईंदी वेंदी पई आ रोई पई न्याणी ओ न्याणी जो दिसी करे असा जे अखन में पानी वे आयो अल्लाह शल सब मुसलमान जी न्याणन जो भलो कजाए मां बाहू बधाव तो न्याणी जाथे परणायो भले गरीब मिस्कीन हुजे पर हुजे अखलाक ए कुर्ब वारो उते न्याणी जो इंशाअल्लाह न्याणी जे करे अल्लाह उन जा बेड़ा ही पार करे छदींदो बस दर्द ना खोड़न वरी हयाती रही ते इंशाअल्लाह वाइज बुधाए बा मुसा गड आहे भाऊ तस्वीर मंद नात खान हिकड़ी नात चोंदो मदीने जी शान में ता इन सा तावन भी क्यों अल्लाह शर तवा जी जिंदगी में बरकत कंदो अल्लाह ता के आबाद
या हालात जे तौर ते ॿुधाईंदे जा अबे अम्मा जो शान ॿुधा जेको ॿुधाई बहरहाल इंशाल्लाह जल्दी मुख्तसर नात थींदी दुआ थींदी उन खां पोइ इंशाल्लाह दुआ घुरी तव्हांखे रब ख़ुशि रखेव मौलाना ज़हूर अहमद मूंसां गॾु पढ़ियो आहे साईं मौलाना मंज़ूर अहमद मूंसां गॾु पढ़ियो आहे भाऊ शबीर अहमद मूंसां गॾु पढ़ियो आहे अल्लाह उनजी ज़िंदगी में बरकत करे हालांकि इहे मूंखो क्लासनि में मथे हुया मां पोइते हुयुमि हाणे चइनि पिया मूंखे चए साईं अल्लाह तोखे मथे आंदो आहे मां चयुमि इहो मुंहिंजो कमाल न आहे हिकु उस्तादनि जी दुआ ॿियो मुंहिंजी जीजल अबे ऐं अम्मा जी दुआ आहे अल्लाह ॼाणे वरितो जॾहिं असां मदरसे में पढ़ंदा हुआसीं मां चवंदो हुउमि त अबो त मुंहिंजो दुश्मन आहे असांजे ॻोठ जा छोकिरा भेणा ख़ैरातां खाइनि शादियूं खाइनि असांजे अबे जे लितर जो फ़क़ो पए थो त मदरसे वञूं हाणे असां पढ़ी छा कंदासीं पर जॾहिं अॼु इज़त थी आहे न अल्लाह ॼाणे वरितो बाबो चवंदो आहे पुट ॾे ख़बर मां चवंदो आहियां बाबा अल्लाह ज़िंदगी में बरकत कंदी जो पढ़ाई त मुंहिंजा मोहतरम दोस्तो बच्चनि खे क़ुर वारी तालीम पढ़ायो